चादर खणी मोटियो पोइते आ पेर पोइते पियो वञे दिल पोइते पई वञे पेर अम्मा जे तरफ दिल मुस्तफा जे तरफ बिनी समुंडन जे विच में हली भी रहियो आ सोचे भी रहियो आ छा कया कीअं कया कंदिड़ो हेठ कंदे कंदे जीअं पंहिंजे जी जल अमड़ वट पहुतो ॾिसे त अम्मा कंधु हेठ कयो वेठी आ छो त छातीअ खां कमीज़ अम्मा जी फाटल हुई हिन मुंहिंजे मुस्तफा करीम जी पाक चादर मुबारक खोले जीअं अमड़ जे मथों विधी अमड़ जो जीअं कंधु हेठ हुयो उते ई रहियो हे अमड़ जे मथों चादर विझी बीही रहियो 5 मिंट इंतजार कई अमड़ कंधु मथे कोन कयो सॾड़ो कई ओ मुंहिंजी अम्मा नाराज़ हई छा मां त मोटी आयो हां अमड़ जवाब कोन ॾिनो ॿियो दफ़ो सॾु कई ओ मुंहिंजी जी जल अम्मा मां जवाब कोन ॾिनो नंढड़ो बचड़ो हो डिॼी वियो अमड़ खे गिराटी पाए लोॾे लोॾे चवे थो ओ मुंहिंजी जी जल अम्मा जवाब छो नथी ॾी अमड़ रोई चयो बचड़ा तोखे जवाब ॾियां या दिलबर जो दीदार कयां मां कहिड़ो जवाब ॾिनो ओ मुंहिंजा बचड़ा तोखे जवाब ॾियां या दिलबर जो दीदार कयां बचड़ो थो चवे मां कहिड़े दिलबर जो दीदार चवे थी ओ मुंहिंजा पुनल बचड़ा तो जीअं मुंहिंजे मथां चादर विधी मां ॾिसां पई त तूं कीअं सोचे रहियो हो ऐं मुस्तफा कीअं ॿुधाए रहियो हुयो तू बीठो हुए तो के यतीम जो बचड़ो करे सॾु कीअं कये तो दिल में सोचो त अर्ज़ कया या न कया पाण ही तोखे चादर कीअं ॾिने तो त कंधु मथे कोन कयो पर मूं त हिते ई वेही ॾिठो बचड़े निहारे चयो ओ मुंहिंजी जी जल अम्मा पो हाणे तुंहिंजो छा ख्याल आ मां चयो बचड़ा हाणे ख्याल छाहे अॻ में तोखे पई मनो कया हाणे अॻियों मां थी थिया पोयां तूं थी सॼी ज़िंदगी महबूब जे ग़ुलामीअ में हली गुज़ारियो ऐं मुंहिंजा मुस्लमान भा जेको न यतीमन यहूदन जे यतीमन सां भी एतिरो प्यार करे ॿुधाए त पंहिंजे उम्मत सां प्यार कंदो हूंदो या न कंदो हूंदो जवाब ॾे उम्मत सां प्यार कंदो या न मुंहिंजो मुस्तफा एतिरो प्यार कंदो आहे जंहिंजे प्यार जहिड़ो प्यार दुनिया जी काई ताक़त नथी करे सघे बस थोरो रुॻी तो में ई मुंह में कमी आहे जो तो असां कनेक्शन यार सां कोन मिलायो ऐं मुंहिंजा मुस्लमान भा जनरेटर काथे थो पियो हले हेठां न खॾ में जनरेटर पियो थो हले ओॾो निहारियो रोशनी आहे रोशनी परे पासे रोशनी जनरेटर जे ऊंदहि लगी पई आहे न हिते रोशनी आहे उन जनरेटर खां पुछ त जनरेटर पावर जॾहिं तो वटा त रोशनी तुंहिंजे परियों कान्हे हेॾे वरी उभरंदे पासे उलहंदो उभरंदो कहिड़ो पासो आहे उभरंदे पासे 200 फुटनि ते ॾींहुं कयो वेठो हई उलहंदे पासे फुट ते ऊंदहि कयो वेठो हई छो त जनरेटर तोखे हिकिड़ो ई जवाब ॾींदो त पावर मूं वटि आहे पर रोशनी मां उते कंदो हां जेको मूंसां कनेक्शन मिलाईंदो आहे जनरेटर छा जवाब नो रोशनी काथे कंदो हां जेको मूंसां पंहिंजी तार मिलाईंदो आहे सिंधीअ में चओ पंहिंजी चवे तो जेको मूंसां तार मिलाईंदो मां उन वटि रोशनी कंदुसि पोइ भले 100 फुट परे हुजे या 100 मैल परे हुजे तार मिलाईंदो त रोशनी कंदुसि पर जे तार न मिलाईंदो त 1.5 फुट ते बि ऊंदहि में वेठो हूंदो याने मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना ही जनरेटर लोह जो टुकड़ो तोखे ॿुधाए रहियो आहे त ओ दालीअ जे भर में वेहण वारा परवेज़ फ़कीर जे दावत ते अचण वारा मरहूम शादी खान कल्होड़े जे ईसाले सवाब में अचण वारा इहो न सोच त मदीने खां परे वेठो हां मदीनो परे कोन्हे को परे आहे त तुंहिंजी दिल परे आ हींअर ई कनेक्शन मिला ॾिस त बल्ब बरे थो या नथो बरे
कनेक्शन मिलाए ॾिस त ख़बर पवे न हे जनरेटर थो चवे मुंह में त तार विझी या न विझी, पर जेका न तार मुंह में लॻल आहे रुगी उन तार सां तार मिलाए त पोइ बि ॾींहुं थी वेंदो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे छा तोखे जनरेटर सेखारे रहियो आहे? तोखे जनरेटर ॿुधाए रहियो आहे त पावर सां जेका तार मिलियल हूंदी आहे उन सां बि जेको मिलाईंदो आहे। हे मुर्शिदन करीमन जा फ़क़ीर दीवाना छो त मुर्शिदन करीमन जी तार सुहिणे इमाम रब्बानीअ सां, सुहिणे दिलबर दस्तगीर सां, उन जी तार सुहिणे अबू बकर सिद्दीक़ सां, सुहिणे अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा सां, उन जी तार चो मदीने जे ताजदार सां, मदीने वारे ताजदार जी तार चो रब्बुल आलमीन सां। पो जन जो यारन सां प्यार आ उन्हनि जो ई बेड़ो पार आ, त पो देर छो थो करी? देर न कर मुंहिंजा दोस्त अज़ीज। हिकिड़ो दफ़ो इहा तार मिला, लतीफ़ ॿुधाई या सचल ॿुधाई? पाणी दे थोड़ी। न न ॿई न टाइम थोरो आहे। लतीफ़ ॿुधायां भई सचल हिकिड़ो ॿुधायो? रात कीअं गुज़रंदी को मूंखे रुगी हिकिड़ो ही प्रोग्राम थो रही आहे। सलात मुंहिंजे साईं ते बस 10 मिंट बाक़ी। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छाजी पे गाल के पर्दे जी, छाजी पे गाल पर्दे जी न पर तार जी। छाजी पे गाल के तार छा के चइबो आहे? चो हिन दुनिया जे बल्ब खे ॿारण लाइ तार हीअ कापर जी या पीवीसी तार मिलाए बि त बल्ब ॿरंदो। जंहिं घर में बल्ब ॿरंदो उते माण्हू थाॿो बि कोन खाईंदो। ठीक है, न त केॾी महिल अलमाड़ीअ में लॻो पियो हूंदो, केॾी महिल खट में थूनो, केॾी महिल मग़ज़ फाड़े मोटी आयो, ज़ाल पुछो छा थियो अथई, रत वहाईंदो थो चई अंदरि यार अलमाड़ीअ जो धकु लॻो। चई पुटरा चयो त मई त कनेक्शन वठ कनेक्शन नथो मिलाई त हे थाॿा न खाईंदे ॿियो छा थींदो? याने जेकॾहिं तूं बिजलीअ जो कनेक्शन न मिलाईंदे त घर में थाॿा खाईंदे, पर जे दिलि जो कनेक्शन न मिलाईंदे त क़बर में थाॿा खाईंदे। इने करे दुनिया जे थाबन खां बचण थो चाही त हिन वापडा वारी बिजलीअ सां कनेक्शन मिला, ऐं जे क़बर ऐं क़यामत वारनि धिकनि थाबन खां बचण थो चाही त हिन दिलि जी तार मुंहिंजे मदीने वारे यार सां कीअं मिलंदी? पहिरीं लतीफ़ पो सचल पो फ़क़ीर हलंदो। लतीफ़ सरकार तनु तस्बीह अल्लाह मन मणियो दिल दबूरो जन तारूं ही तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी। लतीफ़ पंहिंजो अक़ीदो ॿुधायो। हिकिड़ो दफ़ो रुगी दिल जी तार मुंहिंजे मदीने वारे मीर सां मिला, पोइ अखियूं तुंहिंजूं निंड में हूंदियूं पर दिल तुंहिंजी पोइ बि मदीने में हूंदी। काथे हूंदी दिल? काथे हूंदी दिल? पोइ जेॾी महिल दिल तुंहिंजी मदीने हूंदी, दिल जी तार मदीने मिली वई, पो भले तू मुर्शिद जे दरबार में हुजी, जुबान सां भले हक सजण साईं चवी, पर तुंहिंजे दिल में मदीनो हूंदो। मां नथो चवां, सचल थो चवे। छा थो चवे सचल? सुणो, एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ, मां यार दी घड़ोली भरदी हाँ।
अल्लाह कनो मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी माही यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हक हिक अल्लाह कनो मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा सिर ते चाया बार उम्मत दा सिर ते चाया गोली शाह है दर्दी मैं गोली शाह है दर्दी चौ चौ गोली शाह है दर्दी हाँ मांग यार दी घड़ोली भर दिया हिक अल्लाह कनो मैं डर दी हाँ पई सजन सजन सही कर दी हाँ पीर पीरा हजरत मीरा नाम गिदे जंज टुटन जंजीरा नाम गिदे जंज टुटन जंजीरा पीर पीरा हजरत मीरा नाम गिदे जंज टुटन जंजीरा नाम गिदे जंज टुटन जंजीर मैं यारी यारी कर दी जाओ यारी यारी कर दी मैं मुर्शिद मुर्शिद कर दी मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हाँ मग यार दी घड़ोली भर दिया एक अल्लाह कनु मैं डर दी हाँ मग यार दी घड़ोली भर दी सजन सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमर मैं हैदर 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 है मैं अली अली पे कर दी हाँ मांग यार दी घड़ोली भर दी हाँ हिक अल्लाह कनु मैं डर दी हाँ मांग यार दी घड़ोली भर दी हिक यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हिक मौला कनु मैं डर दी हाँ मांग यार दी घड़ोली भर दी हिक अल्लाह कनु मैं डर दी हाँ मांग यार दी घड़ोली भर दी हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 5 मिनट तबलीग जा जुमला उन खां अख फेरा ए दिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अख फेरा ए दिसु यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हक वारी जमायत आहियूं सच वारी जमायत आहियूं असां यारन धणे का नायो जो हक वारी जमायत आयो असां यारन धणे का नायो छो यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो सुभान अल्लाह हाणे जॾहिं सचल भी चयम लतीफ भी चयम दिलबर दस्तगीर जब चयम त हाणे सजण साईं छो न चवा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा
न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सजण साईं पीर जा न कहे अमीर जा सुभान अल्लाह मुझो पंहिंजो अक़ीदो आहे पाण पंहिंजे पुनहल ते ठाही अथव सुभान अल्लाह खणी जॾहिं नेण सुणो निहारी दो आगे आशिकन जे दिलन खे जियारी दो सुभान आगे अल्लाह खणी जॾहिं नेण सुणो निहारी दो आगे मुरीदन जे दिलन खे जियारी दो आगे मौजुन में सदा मिलंदई फ़कीर अदा मौजुन में सदा ॾिसंदे फ़कीर अदा कहिड़ा मिली जन खे वयो निगाह जो ख़ैर आ न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद सुने दस्तगीर जा न कहे अमीर जा सुभान अल्लाह आखिरी मिसरो पंहिंजे अक़ीदे जो भला भाग रब कया हिन ताहिरी फ़कीर जा सुभान अल्लाह हथड़ा नसीब थिया थसे सजण साईं पीर जा सुभान अल्लाह भला भाग रब कया हिन ताहिरी फ़कीर जा हथड़ा नसीब थिया थसे मुर्शिद सजण साईं पीर जा हाणे मौजू करे ॾिसी दुनिया ठरे हाणे मौजू करे ॾिसी दुनिया चवे छा दुनिया चवंदी आहे ॾिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सजण साईं पीर जा न कहे अमीर जा सुभान अल्लाह कन्न में अचे मदीने जे साथी ॿुधायो कन्न में अचे मदीने जे साथी ॿुधायो त मदीने जी का नात ॿुधायो हाणे मदीने जूं नातूं त घणियूं आहिनि पर तूं हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां का अहिड़ी तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासी हिक ॾींहुं मदीने हलंदासी मायूस न थी दिल दर्द भरी मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासी हिक ॾींहुं मदीने हलंदासी कॾहिं पंहिंजी बि पवंदी वाग भरी नेठ पंहिंजी बि पवंदी वाग भरी उन ॾींहुं मदीने हलंदासी उन ॾींहुं मदीने हलंदासी साईं न छॾियो गुलामन खे
रुगो छॾिन यकीन जे दामन खे साईं न छॾियो गुलामन खे रुगो छॾिन यकीन जे दामन खे साईं न छॾियो गुलामन खे रुगो छॾिन यकीन जे दामन खे विदा तवक्कल वारा पार तरी विदा तवक्कल वारा पार तरी उन ॾींहुं मदीने हलंदासीं उन ॾींहुं मदीने हलंदासीं मायूस न थी दिल दर्द भरी मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासीं हिक ॾींहुं मदीने हलंदासीं खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी नेठ पाण बि मदीने हलंदासीं चओ पाण बि मदीने हलंदासीं बचड़न सां मदीने हलंदासीं अमड़ सां मदीने हलंदासीं बाबा सां मदीने हलंदासीं वलर सां मदीने हलंदासीं जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो समझी कॾहिं सुवाल न कर सुभान अल्लाह जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे सण भो ॾिसी तूं सुवाल न कर विदा तवक्कल वारा पार तरी विदा तवक्कल वारा पार तरी हिक ॾींहुं मदीने हलंदासीं हिक ॾींहुं मदीने हलंदासीं मायूस न थी दिल दर्द भरी मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासीं हिक ॾींहुं मदीने हलंदासीं हिक ॻाल्हि पोइ क़ुरान जी आयत जो तर्जुमो ॻाल्हि कहिड़ी असां कॾहिं पंहिंजे पाण खे हरू भरू गैरती सम्झंदा आहियूं छा सम्झंदा आहियूं पाण ई हरू भरू पंहिंजे पाण खे कीअं सच चओ नाराज़ त न थींदो न भला लफ़्ज़ मोटायां थो सादा लफ़्ज़ चवां फ़क़ीर माण्हू कॾहिं कॾहिं असां पंहिंजे पाण खे अजीब सम्झंदा आहियूं पर ग़लती अहिड़ी कंदा आहियूं जो ज़िंदगी भर कान विसरंदी आहे अदा जॾहिं औरत दुनिया छॾे वेंदी आहे त उन जो मुंहुं दर जे अंदर ॾिसबो आहे न ॻाल्हायो ईअं कंदा आहियूं ॿाहिरि किथे बि मां औरत जो मुंहुं कफन मां ॿाहिरि कोन कढबो आहे छो त ॿाहिरि गैर माण्हुनि जी नज़र ॻाल्हायो गैर माण्हुनि जी नज़र मूंखे जवाब ॾियो शरीयत जो कानून जेको दुनिया छॾे वेंदो आहे उन ते हूंदो आहे छा भला जे कंहिं धारे माण्हूअ जी नज़र बि पई फर्ज़ कयो नज़र बि पई त उहो ॾिसण खां पोइ रोअंदो न चवंदो वीचारी अल्लाह जी बानी हुई वई हली पर जेको माइट हूंदो पुट हूंदो भाउ हूंदो चवंदो न मुंहिंजे अमड़ जे मथां गैर जी नज़र मरण खां पोइ बि गैर जी नज़र न पवे पर जेकॾहिं को धारियो माण्हू रस्ते में चए पंहिंजे माउ खे लाहे त मां मुंहुं ॾिसां त बंदूक खणी बीह रहंदो ख़बरदार थी मुंहिंजे अमड़ जो मुंहुं थो ॾिसी चवंदो मरी भले मरी वञे मुंहिंजी अमड़ तूं हल पर त इहा हक़ीक़त आहे न पोइ ॿ ॻाल्हियूं ॿुधो हिकड़ी असां जेका ग़लती कंदा आहियूं जॾहिं खणी निकिरंदा आहियूं जे बिरादर जूं 5-7 मायूं उन महिल अचे वयूं त रस्ते में चवंदासीं अबा थोरो हेॾे थियो त माइटियाणियूं मुंहुं ॾिसनि ईअं कंदा आहियूं न इहा ग़लती अथव ॿुधो उन मैयत जो मुंहुं धारनि खे ॾिसण नथा ॾियूं पर उहे जेके माइटियाणियूं वलर कयो जहिड़ियूं जाॻंदियूं थियूं अचनि उहे त मैयत जो मुंहुं थियूं ॾिसनि पर उन्हनि जो मुंहुं राज ॾिसे थो या कोन थो ॾिसे
ॾिसे थो न, इन करे इहा ग़लती न कंदा कयो। जंहिंखे मुंहुं ॾिसणो आहे रब नसीब करे ओ घर जे अंदर ॾिसे, दर खां ॿाहिरि औरत जो मुंहुं ज़ाहिर करणो नाहे। ठीकु आहे न। हाणे ख़ुदा जो कसम अथव जवाब ॾियो, जॾहिं अंबड़ी या भेण दुनिया छॾे वई आहे तॾहिं बि चऊं था कफन जे अंदर ढकियल आहे, मेकअप थियल अथसि, चओ त न। जवाब ॾियो, मेकअप थियल अथसि, पालिश थियल अथसि, चओ त न। भला इहो जेको अॼुकल्ह नमूनो हले पियो थो, हथ कारा बूथ अछो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जेॾी महिल गर्मी थी पुटे त ख़बर कान थी पए त बूथ कहिड़ो आहे, मथो कहिड़ो आहे, काई ख़बर कान थी पवे। अल्लाह ताला रहम फरमाए, जेको ख़ुदा हुस्न ॾे उनखे संभालियो। ए नकुली हुस्न में कुछ कोने को। मुंहिंजा दोस्तो ये सच्चियूं ॻाल्हियूं फ़क़ीर जूं ॿुधो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ जेॾी महिल न मैयत थी वई आहे भेण या माउ या ज़ाल, चऊं था मुंहिंजे मैयत माउ जो बि मुंहुं केरु न ॾिसे, ज़ाल जो न ॾिसे, भेण जो न ॾिसे। पोइ उन महिल तो असांजी उहो अॻियो जुमिलो नथो चवां, सोच काॾे थी वञे, जेॾी महिल तुंहिंजी मुंहिंजी माउ भेण या ज़ाल संभरी सही मेकअप करे तयार थी काॾे थी वञी, शॉपिंग करण थी वञा। अधो घर ज़ाल काथे रेशम गलीअ में या का जेका गली आहे उते, पोइ ॿुधाए त उते पंहिंजे अबे सां मिलण वई आहे या पंहिंजे भाउ सां मिलण वई आहे, या उते जेके वेठा आहिनि उते ॾिस त या ॻोठ में परदो आहे, उते त रहो बि कोन्हे को। इहो सच अथव, इहो सच अथव। ॻोठ मां निकिरंदियूं त थोरो मुंहुं ढकी ॾियूं, मतां अधो दरिया खान ॾिसे, चवे त छोरीअ जो मुंहुं ढकियो पियो कोन्हे को। मतां चाचो वली दाद ॾिसे त छोरी मुंहुं घाड़ो कयो थी वञे। जेॾी महिल चाचे वली दाद दरिया खान खां निकिती, मुंहुं त छा पर ख़ैर सां वारड़ा बि ज़ाहिर करे अॻियां कई। ऐं जेॾी महिल शॉपिंग सेंटर ते पहुती त मोबाइल बि कढी कन में रखी, त दुकानदार खे ख़बर पए त मोबाइल बि मूं वटि हेतिरी वॾी आहे। सच ॿुधो मुस्लमानो, पोइ उन महिल असांजे दिलि में इहो ख़्याल नथो अचे। इन जो मतिलबु इहो नाहे त तव्हां ज़ालुनि खे बंदि क़ैद करे छॾियो, उन्हनि खे घर खां ॿाहिरि न कढो, कतन ईअं नाहे। मुंहिंजो मक़सदु इहो नाहे, मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां, मक़सदु इहो नाहे। मुंहिंजो मक़सदु आहे त अगरि शॉपिंग करणी आहे, मुड़ुसु पंहिंजे ज़ाल सां गॾु ठहे थो, भाउ पंहिंजे भेण सां गॾु ठहे थो, पुट पंहिंजे माउ सां गॾु ठहे थो, पंहिंजे औरतुनि खे गॾु वठी वञो, बापर्दह वठी वञो। पोइ बेशक तव्हांखे कपिड़ा वठणा आहिनि, शॉपिंग करणी आहे, कराए अचो, बेशक कराए अचो। पर घटि में घटि जॾहिं मोल अमड़ जो बूथ चई थो ॿिया न ॾिसनि, त जेरीअ जागंदीअ जो मुंहुं बि कंहिंखे न ॾेखार त भलो थिए। सजण साईं जे फ़क़ीर तोखे सलाह ॾिनी, हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे, घणो ॻाल्हि खे न खोलींदुसि। ऐं वरी एतिरो बि चवंदुमि त ईअं बि न थी त ॿाहिरि दुनिया सां ख़ुशि चङो भलो दर अंदरि टपी ॼण खखर तोखे खाई वञे, ईअं बि न थी। हदीस ॿुध, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, उहो मर्द जेको घर खां ॿाहिरि हुजे त बचड़ा घर में इंतज़ार कंदा हुजनि, ज़ाल वाटू निहारे त मुंहिंजे घोट अचण में देर कई आहे, निहाणी वाटू निहारे मुंहिंजो बाबल अञा कोन आयो आहे, पुट गस ॾिसे त मुंहिंजो बाबा साईं अञा कोन आयो आहे, माउ गस ॾिसे त मुंहिंजो हीरो अञा कोन आयो आहे, भेण गस ॾिसे त मुंहिंजो जानी भाउ अञा कोन आयो आहे। घर जा बच्चा इंतजार कनि, उनखे ॾिसी सभई ख़ुशि थियनि। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, इहा जन्नती मर्द जी निशानी। कंहिंजी निशानी आहे? जन्नती मर्द जी। हाणे इन तस्वीर जो ॿियो रुख ॾिसो, अहिड़ो मर्द जंहिंजे लाइ ज़ाल पुट खे चवे, ॾिस त ॾाइणो अचे त कोन थो, मां चवे पंहिंजे धीउ खे पुट ॾिस त हू अचे त कोन थो, मथे फिरियो छो त माउ ॾाइणो कान चवंदी, माउ केॾो बि बचो किनो हुजे चवंदी मथे फिरियो अचे त कोन थो, पर ज़ाल चई वठंदी त ॾिस ॾाइणो अचे त कोन थो।
अज़ीज़न मल जेके घर जा भाती दिसण सा सहमिजी वञन लिकी वञन छुपी वञन साम्हूं दिल जो हाल न करे सघन पो भले मौलवी हुजे हाफिज हुजे पीर हुजे जेको वणेसि सो हुजे पक समझो इहो जन्नती नाहे इहा जहन्नमी हुजण जी निशानी आ। जेको पांजे बच्चन के खुश नथो रखी सके उहो रब के राजी किथो करे सघंदो। जंहिंमां पंहिंजा बच्चा खुश न आहिनि उन मां रब बि खुश न आहे। मुंहिंजो रब उन मां खुश आहे जंहिंमां अमड़ खुश आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा उन मां खुश आहे जंहिंमां अबो खुश आहे। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा उन मां खुश आहे जंहिंखां पंहिंजी ज़ाल खुश आहे, जंहिंखां पंहिंजी धीउ खुश आहे, जंहिंखां पंहिंजो पुटु खुश आहे, जंहिंखां ओड़ो पाड़ो बि खुश आहे। मुंहिंजो ख़ुदा बि उन सां राज़ी आहे, मुस्तफ़ा बि उन सां राज़ी आहे। त मुंहिंजा दोस्त सभ खां पहिरीं इहा कोशिश कयो पंहिंजे बच्चनि जे लाइ भला बणिजी पियो। पोइ अल्लाह कदो त तव्हां सां जूं अदड़ियूं भेनरूं तव्हां सां खां सवा शॉपिंग करण कोन वेंदियूं। ख़बर अथनि त असां सां भलो थो हले। मुड़ुस खे चवंदियूं मुंहिंजा जानी अच त गॾु हलूं। भाउ खे चवंदियूं मुंहिंजा भाउ, पर जे ख़बर अथनि त ही ॾाइण सॼी वाट जल्दी कर छोरी ॿुधी कोन थी ठौशन मथे ठौशो हूंदो चवंदियूं त हिन निपुट खे बुखार थिए त मां पासो ॾेई निकिरी वञा। पंहिंजे घर खे जहन्नम न बनायो, पंहिंजे घर खे जन्नत बनायो। भले खिलंदे पुछो पर ॻाल्हि जाई थो चवां। टे चार हथ था खणनि ॿिया चवनि था त ॻाल्हि सची कोन्हे। माशाअल्लाह। पोइ जे इहा ॻाल्हि सच आहे त इहा ॻाल्हि लठिन सां कान सुधरंदी। इहा यादि रखो, इहे सभु ॻाल्हियूं प्यार सां सुझंदियूं आहिनि। पंहिंजे बच्चनि खे इज़त जो यकीन कयो। औरत खे ॿियनि खे त छॾियो, अल्लाह जो क़ुरान ॿुध। भला ॿ आयतूं क़ुरान जो ॿुधाई। मुझे सुने करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा जे घर वारनि जे लाइ छा फरमायो, व अज़वाजुहु उम्महातुहुम। मुझा महबूब मुस्तफ़ा तुझूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं हन। चाहन मोमिनन जूं वरी चो चाहन मोमिनन जूं अमड़ियूं। मोमिनन जूं अमड़ का बि बच्चे खां पर्दो कान कंदी आ। पर रब क़ुरान में मुझे महबूब मुस्तफ़ा जे घर वार खे चयो, या निसा अन्नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा। ओ मुझे मुस्तफ़ा जूं घर वारियूं तव्हां दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो। तव्हां दुनिया जे औरतुनि खां निरालियूं हो। इन करे तव्हां बि पर्दो कयो। कंहिं महबूब जे ग़ुलाम जे मुंहुं बि गैर ज़रूरी न पओ। मुसलमान पंहिंजे बच्चन खे पर्दो करा। सच थई दुनिया चवंदी न हाणे ही मुल्लो थी वियो आहे, सौटन मासातन खे अचण नथो ॾे। इहो मुल्ले वारो तानो सवलो आहे। सुभाणे तुंहिंजे बच्चे जे मथां गिला अचे पोइ बंदूक खणी बीही रही उहो भलो आहे या हिकिड़ो मुल्ले वारो तानो भलो आहे? जवाब ॾे। ओ मुसलमान पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त कयो। पंहिंजे न तव्हां कंहिंजे घर गैर ज़रूरी वञो, न को तव्हांजे घर गैर ज़रूरी ईंदो। तव्हां ॿियनि जे बच्चनि जी इज़त कयो, रब तव्हांजे बच्चनि जी इज़त रखंदो। तव्हां ॿिए जे लोढ़े जी इज़त रखो, रब तव्हांजे लोढ़े जी इज़त रखंदो। क़ुरान जी आयत पढ़ियमि, अल्लाह ताला जी ज़ात फरमायो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे, व यसअलूनक माज़ा युनफ़िकून। बस सहाबी आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जा घणा लंबी तक़रीर आहे त 2 कलाकनि खां बि टपी वई आहे। वयसअलूनक माज़ा युनफ़िकून। मुझे महबूब जा ब सहाबी, हिकड़े जो नालो अमर बिन जमो, बे जो नालो घणो करे सैद बिन फयाज या एड़ो नालो आ मुझा दोस्त ज़हन में न थो अचे। अल्लाह ताला मुआ फरमाए ब सहाबी हुजूर जे दरबार में आया। हिकड़े सहाबी अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगर मूं वटि हिकड़ो दिरहम हुजे ख़र्च कीअं कयां? मुझे मुस्तफ़ा फरमायो, हिकड़ो दिरहम थई त पाण ते ख़र्च कर। आका अगर ॿियो बि दिरहम हुजे त छा कयां? हुजूर फरमाए पंहिंजे अमड़ ते ख़र्च कर, पंहिंजे
अब्बे ते ख़र्च कर। आका अञा वधीक दौलत हुजे हुजूर फरमाए पंहिंजे ग़रीब मिटन माइटन ते ख़र्च कर। आका अञा वधीक दौलत हुजे हुजूर फरमाए यतीमन ते ख़र्च कर। आका अञा बि वधीक दौलत हुजे त काॾे ख़र्च कयां। अञा हिन सवाल कयो त मुंहिंजे करीम रब जिब्राइल खे फरमायो जिब्राइल मुझे मुस्तफा जो गुलाम सवाल करे रहियो आ। मां रब जे कुरान खे खणी वञ त मुंहिंजो मुस्तफा जवाब ॾेई ॿुधाए कुल ओ मुंहिंजा महबूब तूं इन्हनि खे जवाब ॾे मा अल्फक़तुम मिन ख़ैर पंहिंजे पाण ते भलो ख़र्च कयो फलिल वालिदैन पंहिंजे पाण खां पोइ अगर ख़र्च करणो आहे औलाद खे त सभ खां पहिरीं पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे मथां ख़र्च करे। सुभान अल्लाह। कुरान पहिरो हक़ कहजो दसियो जो इन हद ताईं जो हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मथा सब खां वधीक कहजो हक़ आ। मुझे आका फरमायो तुझे अम्मा जो। आका बे नंबर ते हुजूर फरमायो तुझे अम्मा जो। आका टे नंबर ते हुजूर फरमायो तुझे अम्मा जो। आका उन खां पोइ चौथे नंबर ते हुजूर फरमायो तुझे मथा हक़ आ तुझे पीउ जो। यानी टे हिस्सा अम्मड़ जो हक़ अब्बे जे मुकाबले में औलाद जे मथा वधीक आ। छो त अम्मड़ दे खिली निहारण सां 10 हजन जो सवाब मिलंदो आहे। अब्बे दे खिली निहारण सां 10 उमरन जो सवाब मिलंदो आहे। ओ टिक टोक ते वेहण वारा ओ पबजी ते पंहिंजी जिंदगी नौजवान खराब करण वारा कदे सोचो थई तू होटलन ते तू रोडन ते इन पबजी निभागी में सुक लगो पयो हुंदो है। मुझे मदीने जे साईं फरमायो अम्मड़ दे निहारण इबादत अम्मड़ सा गाल्हाण इबादत पीउ सां खिलण इबादत पीउ सां मिलण इबादत अम्मड़ जे कदमन जे हेठों जन्नत अबो जन्नत जो दर घर में जन्नत तुझे इंतजार में वेठी आ। तू वरी पबजी खेडी दोस्तन सां जहन्नम जी टिकट पे तो खरीद कर ऐं चवी तो त मां अकुलमंद हां। अकुलमंद नहीं अकुलमंद इए कोन कंदो आ सो न हूंदे पितल खे वनी पंहिंजो करे रात जो बाहर निकरण जे बजाय गलिन में वेहण जे बजाय अम्मड़ जा कदम चुम अम्मड़ जा कदम चुम अब्बे जा पैर चुम उन्हनि खां दुआऊं वठ दुआ वठी निकरण तुंहिंजो कम आ। जेॾां कंदे पैर रब अॻे ई कंदो खैर। अल्लाह ताला जी ज़ात मरहूम मगफूर शादी खान कलोड़े जी बख्शिश फरमाए। अल्लाह उन जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमाए। फकीर परवेज अली जी अल्लाह ताला ही खैर परवेज अली पुत्र मोहम्मद उर्स जो अल्लाह ताला उन जो खैर कबूल फरमाए। हेतरी जमायत जेका आई आ अल्लाह ताला सजी जमायत जो अचण कबूल फरमाए वेहण कबूल फरमाए बुधण कबूल फरमाए। मदीने वारे जे सदके रब तहां जो मिड़ई परेशानियों दूर फरमाए। हुजूर जे सजी उम्मत के रब आबाद करे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पूरा 12 थी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के सलामत रखे। इंशाअल्लाह ताला हाने दुआ माथो घुरा पो वरी सलातो सलाम थींदो। इंशाअल्लाह सभई दोस्त उथी पढ़ंदो नंगर जो इंतजाम होंदो पो वरी नंगर करे नारा अली अली कंदा वंजो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा अग़फिर लिजमील मुमिनीन वल मुमिनात। अल्लाहुम्मा तहिर कुलूबना मिन गैरिक व नव्विर कुलूबना मिन नूर मारिफतिक व नव्विर कुलूबना मिन नूर मारिफत हबीबिक व नव्विर कुलूबना मिन नूर मारिफतिल कुरआन व नव्विर कुलूबना मिन नूर मारिफत मुर्शिद। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिहक़्क़ि इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। अने उथी बीहंदो न उथी भी हो त थोड़ो थक भी भजे मानी भी मज़ो दींदव। ओ मुझे बस में हुजे
मां उडामी वञा मुझा सोहना आका तुझो रोज़ो ॾिसां मुझे बस में हुजे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे शल रब मुझी का किस्मत करे अच्छा बचड़न साण सभिनी के गडे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे वस में हुजे।